अवामी टाइम न्यूज़ में खबर शामिल कंदा हलूं। काज़ी अहमद पुलिस जी घरनि ते चढ़ाई ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ ॻोठ माणकोसो जे रवासियुनि, मर्दनि, औरतुनि ऐं मासूम ॿारनि पुलिस ऐं बाअसर वॾेरनि जी ॾाढ ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। ॻोठाणनि नज़ीर अहमद कोसो, अब्दुल सत्तार कोसो, शबीर कोसो, करीमा खातून कोसो, पीराणी कोसो ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे दायो आहे देह कंगू में सर्वे ज़मीन 4 एकड़ जेका ज़मींदार जावेद आराई ऐं अब्दुल रज़ाक आराई ऐं संदन भाइरनि खे 15 साल मकादे ते ॾिनी हुई। मकादे जो टाइम पूरो थियण ते असां पंहिंजी ज़मीन अची संभाली ऐं हाणे मज़कूर बाअसर ज़मींदार पुलिस जी मदद सां घरनि ते चढ़ायूं कराए औरतुनि मर्दनि खे तशद्दुद जो निशानो बणाए। 3 ॼणनि मोहम्मद डोलियो खोसो, संदसि पुटु अमीर बख्श खोसो, भाणे जो शबीर खोसो खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी वञी गुम करे छॾियो आहे। ख़दशो आहे त खेनि पुलिस पूरो मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़िराई न करे छॾियो हुजे। तंहिं ते असां अपील कयूं था जनाब DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं IG सिंध खे त असांजा माण्हू आज़ादु कराए ॾिना वञनि, न त ॿी सूरत में असां पंहिंजे मथां पेंटो लारे साड़ींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। आपने अक्सर मुझे लाइफ बॉय को प्रमोट करते हुए देखा है, पर आज मैं कहूंगी कि जो भी साबुन है आपके पास उसे इस्तेमाल करें, क्योंकि साबुन से हाथ धोना कोरोना वायरस को फैलने से रोक सकता है। हाथों की हिफाजत, पाकिस्तान की हिफाजत।